सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो इन वीडियो में असां सिखंदासीं 3D लोगो ठाहिण टीवी वांगुरु, वो भी पंहिंजी मोबाइल में। दोस्तों सब खां पहिरीं असांखे हिकु एप्लीकेशन की ज़रूरत पवंदी जिनजो नालो आहे 3D फोटो क्यूब लाइव वॉलपेपर। वो तव्हां पंहिंजी मोबाइल में इंस्टॉल कयो प्ले स्टोर का। जो इंटरफेस है स्टार्ट के बटन ते क्लिक करे पहिरीं तव्हां पंहिंजो बैकग्राउंड रखो साए कलर जो, बिल्कुल साओ या ब्लू हिकु बैकग्राउंड ठाहे रखियो है। ये तव्हां क्रॉप के निशान ते क्लिक कंदो बैकग्राउंड सेट थी वियो। हाँ एड क्यूब इमेज ते क्लिक करे इतने इमेज रखो जिते मैं ऑलरेडी इमेज रखी छड़िया आहिनि। गैलरी में अचो इतना को भी तव्हां फोटो रखना चाहो था क्यूब ते वो रखी सको। सन आऊं रखंदुसि ही सिंपली क्रॉप जे बटन ते क्लिक कंदुसि। ये अची वियो 6 फोटो मूं रखी छड़िया आहिनि। हाणे क्यूब कंट्रोल ते अचो, उते एक्स जी स्पीड मुकम्मल घटाए छॾियो ऐं वाई जी थोड़ी वधायो, साइज़ थोड़ी घटि रखो। ओके हाणे सेट वॉलपेपर ते क्लिक कयो। ओके दोस्तों, ही ॾिसो पिया तव्हां हिते तव्हां को बि स्क्रीन रिकॉर्डर इस्तेमालु कंदे हिनखे 5 या 10 सेकंडनि जो वीडियो रिकॉर्ड करे वठो। स्क्रीन रिकॉर्डर जी जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त काफ़ी सारा वीडियो मिली वेंदा, तव्हां बस प्ले स्टोर ते सर्च कयो स्क्रीन रिकॉर्डर। ओके रिकॉर्ड करण खां पोयां तव्हांखे हिकु ॿी एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे रिवर्स। रिवर्स तव्हां प्ले स्टोर तां आसानी सां डाउनलोड करे सघो था। हिते स्टार्ट ते क्लिक करे मूवी चूज़ कयो। जेको तव्हां रिकॉर्ड कयो आहे उनखे खणो, ही मैं ऑलरेडी रिकॉर्ड करे रखियो है। ओके हिते तव्हां ओरिजिनल रिवर्स सेट प्लस रिवर्स सेट ते क्लिक कयो ऐं हेठि आवाज़ हुन जो बिल्कुल 0 ते रखो। ही कुछ टाइम वठंदो ऐं उन खां पोयां एक्सपोर्ट थी वेंदो। हिते स्क्रीन रिकॉर्डर कम न कयो, इन करे हिते मूं स्क्रीन शॉट कढिया आहिनि। ॾिसो मूं रिकॉर्ड कयो आहे 20 सेकंडनि जो थी वियो। जेको 10 सेकंडनि जो रिकॉर्ड कयो हो उनखे न रिवर्स कयो आहे। ॾिसो ही उबता सुबता ॿई चेक कराइणो। ओके हाणे वारो आहे आईनी मास्टर या सिंधी मास्टर जो। कॾहिं तव्हां सिंधी मास्टर नाहे ॾिठो त आई बटन में उनजो लिंक आहे। हिते ख़ाली खाको खणो, उनखां पोयां मीडिया मां बैकग्राउंड खणो। बैकग्राउंड जे फोल्डर ते क्लिक करे वाइट बैकग्राउंड खणो। ओके बैकग्राउंड खणण खां पोयां उनजो कलर ॾियो। साए कलर खां पोयां तव्हां चओ उहो वीडियो खणो जेको तव्हां रिकॉर्ड करे रखियो आहे। रिवर्सर में रिवर्स ये है वो वीडियो स्क्रीन रिकॉर्डर हले पियो, इनजे करे ही थोड़ो स्लो है। ऑफ के हेठि तव्हां क्रॉप जे निशान ते सो क्रॉप कयो उनखे, उहा एरिया जेका फिज़ूल आहे उनखे क्रॉप करे छॾियो हे सुधी। ओके हाणे इनखे पंहिंजी जॻह ते रखो। तव्हां हेठि रखणु चाहियो, हुन पासे रखणु चाहियो, हुन पासे रखणु चाहियो, जिते रखणु चाहियो था। बहरहाल आउं हिन तरफ़ रखणु चाहियां थो, हिन कुंड ते थोड़ो नंढो हिते। ये दोस्तों ही ॾिसो लोगो बैकग्राउंड में लगी चुको है, हले पियो। जेकॾहिं हिनखे वीडियो में इस्तेमालु कजे तॾहिं हाणे आसान आहे, छो जो ही जेकॾहिं हुनखे एक्सपोर्ट कंदुसि त पोइ कंहिं बि वीडियो ते इहो वीडियो रखी उनखे क्रोमा की जी मदद सां बैकग्राउंड खे रिमूव करे कंहिं वीडियो ते लोगो रखी सघां थो।
गैलरी में महफ़ूज़ साफ़ क्वालिटी में। ओके, मूं हिकु वीडियो में इस्तेमालु कयो आहे, तव्हां ॾिसी वठो। उम्मीद तो कयां अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि बहितरीन वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करण सां गॾु घंटी जे निशान ते क्लिक कंदा। जेकॾहिं हिन वीडियो खे तव्हां लाइक न कयो त लाइक करे शेयर कयो ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिलां थो हुन खां बहितरीन वीडियो में। तेसीं ताईं